नाज़रीन नवाखे आम ख़बर ॾियूं त सुप्रीम कोर्ट इमरान खान जूं सैफर जे मामले ते 3 दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं आहिनि। ख़बर मूंखे ॾिबी रजिस्ट्रार ऑफिस जे एतिराज़नि बाबति जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी अदालत पारां ॿुधणी कई वई। हुकूमत चाहे त समूरी दुनिया जा सैफर ज़ाहिर करे सघे थी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो मक़सदु आहे त जेकॾहिं को ॿियो सैफर ज़ाहिर कंदो त कानून जी भञकड़ी थींदी। बिल्कुलु नाज़रीन नवाखे ॿुधायूं त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स में चयो त वज़ीर आज़म चाहे त पूरी दुनिया सां लाॻापा ख़तम बि करे सघे थो। अव्हां खे अपडेट कयूं त सुप्रीम कोर्ट इमरान खान जूं सैफर मामले ते 3 दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं आहिनि। रजिस्ट्रार ऑफिस जे एतिराज़ बाबति जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी अदालत पारां ॿुधणी कई वई आहे। हुकूमत चाहे त समूरी दुनिया जा सैफर ज़ाहिर करे सघे थी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त जेकॾहिं को ॿियो सैफर ज़ाहिर कंदो त कानून जी भञकड़ी थींदी। वधीक रिमार्क्स न विया त वज़ीर आज़म चाहे त पूरी दुनिया सां लाॻापा बि ख़तम करे सघे थो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभार। जी इब्राहिम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, साइफर के हवाले से दरख्वास्त हुई जिन ते रजिस्ट्रार ऑफिस एतराज़ आया हुआ। उन एतराज़न के सुप्रीम कोर्ट में चैलेंज किया। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इन कैमराज ॿुधणी कई है। उन मौके ते वकील मुख़्तलिफ़ वकील जेके थे वो पेश थिया आहिनि। अदालत जेके रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ हुआ वो एतराज़ जेके बरक़रार रखिया आहिनि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा उन मौके ते मुख़्तलिफ़ ऑब्जर्वेशन्स ॾिनियूं। चवणु आहे त जेको जंहिंजो कमु आहे उनखे करणु घुरिजे। इमरान ख़ान जेकॾहिं चाहे हा त उहो पंहिंजे दौर में जेको थो इन साइफर मामले जी जांच करे बि सघियो। को वज़ीर आज़म जेको थो आहे इन मामले में बाइख्तियार हूंदो आहे। हुकूमत वटि तमामु जेके थियनि उहे इख़्तियार हूंदा आहिनि। तमामु इदारा जेके थियनि उहे उनजे मातहत हूंदा आहिनि। हुकूमत पंहिंजनि मामलनि में जेको सो उहो अदालत खे न आणे ऐं न ई वरी अदालत जेको सो हिन मामले में मुदाख़लत कंदी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणो त बतौर वज़ीर आज़म इमरान ख़ान वटि तहक़ीक़ करण जी जा केतिरा ई इख़्तियार हुआ। हुन पाण इख़्तियार इस्तेमालु न आहिनि कया ऐं हाणे मामिलो कोर्ट जे रहम करम ते छॾे थो वञे। उनजे करे जेके रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ आहिनि उहे बरक़रार रखिया था वञनि ऐं तव्हांजी दरख़्वास्त जेका ख़ारिज कई थी वञे। जी इब्राहिम कुंवर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।